अस्सलाम वालेकुम दोस्तों, दुलाम ड्रामे जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों अॼु वॾे कम जी ख़बर अची चुकी है। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुलाम ड्रामे जे बारे में नई अपडेट, नई इन्फॉर्मेशन। दोस्तों ही वीडियो जेका है ही तव्हांजे वॾे कम जी 1 मिनट जी वीडियो आहे, लेकिन तव्हांखे इन में वॾी अपडेट ॾींदासीं नंढड़े वीडियो में। दोस्तों इन वीडियो खे लाइक ज़रूर करे छॾींदा, चैनल के सब्सक्राइब भी करे छॾींदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों अॼु जी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों अॻिते हाणे 25 एपिसोड खां अॻिते वरी ॿीहर स्टार्टिंग थी रही है शूटिंग। जी हाँ दोस्तों, दुलाम ड्रामे जी बक़ाया शूटिंग स्टार्ट थी रही है। तमामु जल्द उहे मेकिंग वीडियो पग वग़ैरह तव्हांजे साम्हूं हूंदा ऐं असां इन चैनल ते शेयर कंदासीं। ऐं जेका पहिरियां एपिसोड रिकॉर्ड थी चुका आहिनि, शूट थी चुका आहिनि, उन्हनि जी एडिटिंग हली रही है। दोस्तों लगातार उन्हनि जी एडिटिंग हली रही है, उहे काफ़ी कंप्लीट थी चुका आहिनि। उन्हनि जो टीज़र हाणे तैयार थिए पियो। टीज़र तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते अचण वारो आहे ऐं बहितरीनु ड्रामो ही बहितरीनु। दोस्तों इन में नई शूटिंग अॻिते स्टार्ट थींदी 25 खां यानी 26 खां 50 ताईं ॿिए स्पेल जी, जंहिंजो स्क्रिप्ट फरज़ंद मलिक खजू साहब काफ़ी ॾींहंनि खां वठी नूर ज़ोहर साहब खां खणी आयो आहे। राइटर त नूर ज़ोहर साहब आहे ऐं तमामु जल्द ई साम्हूं हूंदो ड्रामो तव्हांजी। ऐं इहा अपडेट पल पल अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं इन असां नंढड़े वीडियो, इन वॾे चैनल ते। ऐं वॾी अपडेट, वॾी ख़बर ऐं नंढड़े वीडियो में वॾी ख़बर। लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।